कंबर मां ख़बर आहे जिथे भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो आहे। कंबर जे अस्पताल में कुते जे ॾाढ़ियल 12 ॼणनि खे इलाज लाइ आंदो वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो आहे। कंबर जी अस्पताल में कुते जे ॾाढ़ियल 12 ॼणनि खे इलाज लाइ आंदो वियो। समूरनि ज़ख़्मियुनि खे वैक्सीन करण बाद 5 घरनि ॾांहुं रवानो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। कंबर जी अस्पताल में कुते जे ॾाढ़ियल 12 ॼणनि खे इलाज लाइ आंदो वियो। समूरनि ज़ख़्मियुनि खे वैक्सीन करण बाद 5 घरनि ॾांहुं रवानो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंबर मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम ख़ासि के लिए असां सलाइन ते मौजूदु आहे। हाकिम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कंबर ऐं भरपासे जे इलाइक़नि में रोलू कुतनि ॿारनि समेत जेको आहे त 12 ॼणनि खे ॾाढे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे, जिन खे कंबर समूरनि मुतासिरनि खे जेके कुतनि जा ॾाढ़ियल मुतासिर जेके आहिनि उन्हनि खे कंबर जी सिविल अस्पताल में वैक्सीन करण जे लाइ आंदो, जिन में आहे रज़ा हसन आहे, जीअं ॻोठ जीअण बिड़े जो आहे, राशिदा ऐं गुलाम हुसैन आहे, मदद अली खोसो आहे ऐं अख्तियार अली आहे, साबित अली आहे ऐं गुलाम रसूल चांडियो आहे, इकरा आहे, असद अली आहे। इन्हनि खे छिते कुतनि जेको आहे रोलू कुतनि जेको आहे त इन्हनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾिया, जिन खे कंबर जी अस्पताल में आंदो वियो, जिते उन्हनि खे वैक्सीन करण बाद जेको आहे त उन्हनि खे जेको आहे त घरनि ॾांहुं जेको आहे मोकिलियो वियो आहे। वरी महिरबानी अपडेट करण लाइ।